अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग एवरीवन। भलीकार कयूं था तव्हां सभिनी खे मॉर्निंग विद आवाज़ जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं मां अव्हांजी प्यारी मेज़बान बाक़ी ज़्यादा। मूंखे यकीन आहे मां तव्हांजी ॾाढी प्यारी आहियां, इन करे छो त अव्हांजो जेको फीडबैक ईंदो आहे उन में असांखे ख़बर पइजी वेंदी आहे तव्हां कहिड़ा कहिड़ा असांजा सेगमेंट्स पसंदि कंदा आहियो ऐं मुबशिर जो जेको साथ हूंदो आहे मूंसां गॾु, इहो जेको ख़ूबसूरत प्रोग्राम अव्हां ताईं असां पहुचाईंदा आहियूं, जो मुंहिंजे ऐं मुबशिर खां अलावा, छो त स्क्रीन ते अव्हांखे सिर्फ़ु असां ॿ भाती नज़र अचूं था, पर असांजी बैक ते हिकिड़ी तमामु वॾी टीम हूंदी आहे। सो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति आहे, टीम असांजी काफ़ी एक्टिव आहे, अव्हां ताईं प्रोग्राम थी वियो आहे। सो ॾींहं जी असांजी बि शुरूआति हाणे बाक़ाइदा थी वई आहे। सो कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा, ऐं मुबशिर खां बि पुछंदासीं, मुबशिर कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह मैडम, बिल्कुलु ठीकु, उमेद आहे अव्हां बि ठीकु हूंदो ऐं असांजा ॾिसंदड़ जेके नाज़रीन आहिनि उहे बि बिल्कुलु ठीकु हूंदा। मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार चऊं था अव्हां खे। बिल्कुलु जीअं उभरंदड़ सिज सां गॾु ॿूटा वण ऐं नंढा नंढा गुल जेके आहे पुखी ईंदा आहिनि ऐं निकिरी ईंदा आहिनि, इन तरीक़े सां उभरंदड़ सिज सां गॾु हिकिड़ो गुलदस्तो जेको तव्हांजी टीवी स्क्रीन ते अची वेंदो आहे, उहो आहे मॉर्निंग विद आवाज़, जेको डिफरेंट शर्ट सां गॾु तव्हांखे फ्लेवर्स ॾींदो आहे ताकि तव्हांजी सुबुह खे बहितरीन जेको आहे सावक वारी करे सघे ऐं तव्हां इन खां बहितरीन जेको आहे फ़ाइदो खणी करे मालूमात हासिल करे पंहिंजे ॾींहं जी बाक़ाइदा शुरूआति करे सघो। ख़ुशगवार ॾींहं जी जॾहिं शुरूआति कबी आहे त उन जे लाइ ॿ शर्तूं हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं तव्हांजी सिहत सुठी हुजे त पोइ तव्हां ख़ुशगवार हिकिड़ो ॾींहुं आहे उहो सुठो गुज़री सघंदो आहे ऐं हुनजो जेको आहे शुरूआति सुठी थी वेंदी आहे। ऐं ॿियो वरी त अव्हांजी नियत बि साफ़ हुजे, अव्हांजे इनसाइड का नेगेटिविटी कोन हुजे। अव्हां जॾहिं ॾींहं जी शुरूआति कयो था त कंहिं बि माण्हूअ जे बारे में ख़राबु सोचींदव त अव्हांजो बि जेको आहे सो नेगेटिविटी अव्हांजे अंदरि पलिजंदी आहे। ॾिसो, उहो माण्हू कोई बि माण्हू आहे, उहो किथे बि वेठो आहे, अगरि तव्हां उथण सां ई कुझु सोचो था त मतिलबु अॼु मां ॿाहिरि वेंदुसि पर मां फलाणे माण्हूअ जे कॉम्पिटिशन में ई कमु कंदुमि, या मां हिन माण्हूअ जे कम जे अॻियां ईंदमि, या मां फलाणे खे अॼु कामयाबु न थियणु ॾींदमि, त हिन जो मतिलबु तव्हां ॾींहं जी शुरूआति ई हिकिड़ी नेगेटिव अप्रोच सां था कयो। त सुबुह सां तव्हांखे अहिड़ो कुझु बि नाहे सोचणो। सभ खां पहिरियों तव्हांखे ॿियनि जे बजाए पाण ते फोकस करिणो आहे त अॼु मां कंहिंजे रस्ते जी रुकावट कोन बणिजंदुसि, अॼु मां कंहिंजी दिलि आज़ारी कोन कंदुसि, अॼु मां पंहिंजा गोल्स जेके आहिनि उहे मुकमल करण जी कोशिशि कंदुसि। त पाण ते फोकस कयो, पॉज़िटिव अप्रोच रखो त ॾींहुं ख़ुशगवार रहंदो ऐं हुन सां गॾोगॾु सिहत अगरि तव्हांजो साथ ॾिए थी त यकीन कयो यू आर मोर देन अ ब्लेस्ड पर्सन। वॾी नेमत आहे। बिल्कुलु नाज़रीन, इलाही ख़ूबसूरत नसीहत आमेज़ ॻाल्हि ॿोल सां गॾु ॾिसो तव्हांजी सुबुह शुरू थी रही आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, जेकॾहिं तव्हां इहो तहिया करे घरां निकिरंदो त तव्हांजी बि सुबुह बहितर थींदी, बल्कि न सिर्फ़ु तव्हांजी, तव्हां सां गॾु जुड़ियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि सुबुह बहितर थींदी। ऐं इन जे लाइ सुठी ॻाल्हि इहा आहे त आम रूटीन में पंहिंजे पाण खे सिहतमंद ऐं जेको आहे सरगर्मियुनि सां जोड़ियो, पाण अहिड़ियूं सरगर्मियूं कयो जेके तव्हांखे हेल्दी रखनि, सरगर्म रखनि। तव्हांखे यादि हूंदो अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, गैजेट्स अची विया आहिनि, मोबाइल फ़ोन वग़ैरह हे अची विया आहिनि, हाणे जेके फिज़िकल एक्टिविटीज़ हुयूं इहो ख़तमु थी वियूं आहिनि। बचपन में जॾहिं इहे मोबाइल न हूंदा हुया, असां बि जॾहिं बचपन में नंढा हूंदा हुआसीं त असां खेल कूद रांदि जेका इलाही ज़्यादा कंदा हुआसीं। वरी हाणे हिकिड़ी नई तहक़ीक़ बि जारी थी आहे त तक़रीबन 15 अहिड़ियूं जेके आहिनि उहे गेम्स आहिनि जेके बचपन में कुझु साल पहिरियां खेॾी वेंदियूं हुयूं ऐं हाणे उहे मुकमल तौर ते पाकिस्तान मां ख़तमु थींदे नज़र अचे थी पई। काफ़ी अहिड़ियूं असांखे यादि आहे नंढपिण अगरि असां खेॾंदा हुआसीं त असां वटि काफ़ी अहिड़ियूं गेम्स हूंदियूं जेके असां बहिराड़ीअ में ॻोठनि में खेॾंदा खेॾंदा वॾा थिया आहियूं। ऐं अॼुकल्ह जे ॿारनि खे न उहे गेम्स ईंदियूं आहिनि, न उहो खेॾणु ईंदो आहे, त उन हवाले सां छा आहे त उन्हनि गेम्स खां उन्हनि रांदियुनि सां गॾु असांजो नंढपिण ॾाढो जेको आहे सो कनेक्टेड हूंदो आहे। ॿियो वरी मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त अॼोको ॾींहुं जेको 21 अगस्त आहे उनखे इंटरनेशनली सीनियर सिटीज़न डे जे तौर ते सेलिब्रेट कयो वेंदो आहे। सीनियर सिटीज़न्स जो अॼोको ॾिहाड़ो आहे, उहे माण्हू जेके वॾी उमिरि जा आहिनि उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो। न सिर्फ़ु अॼोको ॾींहुं पर समूरी ज़िंदगी हर वक़्तु ई असांखे बुज़ुर्गनि जो ख़्यालु रखिणो आहे। छो त सीनियर सिटीज़न्स सां गॾु जॾहिं असां रहमदिलीअ सां, प्यार सां, इज़त सां मिलंदा आहियूं त उहे असांखे दुआ ॾींदा आहिनि। ऐं जॾहिं वॾी उमिरि जा माण्हू असांखे सचे दिलि सां दुआ ॾियनि, असां त पोइ अक्सर इहो चयो वेंदो आहे सिंधियुनि में, चइबो आहे त बाबा हिन खे वॾनि जूं दुआऊं आहिनि। जॾहिं कंहिंजी तरक़ी थींदी आहे, जॾहिं कोई माण्हू अॻिते हली कंहिंखे का जॉब लॻी वेंदी आहे, को सुठो
का शइ हुनखे अचीव करे वेंदो आहे त हुनखे चवंदा आहियूं हिनखे वॾनि जूं दुआऊं आहिनि, छो त हिन पंहिंजनि वॾनि जी ॾाढी ख़िदमत कई, उन्हनि जो ॾाढो एतिराम कयो। त ॾिसो असां वटि छा आहे, अॼुकल्ह जो अलमियो आहे त उमिरि वॾी थी वञे थी त हुन मां घर वारा ई बेज़ार थी वञनि था। त असां खे इहे ब्लेसिंग आहिनि जेके वॾी उमिरि जा माण्हू असांजे घर में आहिनि। अगरि असांखे ॿारड़ा ॾिसनि था पिया त जेके तव्हांजा दादा दादी नाना नानी आहिनि उन्हनि सां टाइम स्पेंड कयो ऐं उन्हनि सां इज़त ऐं प्यार ऐं एतिराम सां कयो। वक़्तु आहे, वक़्त जो तक़ाज़ो आहे, ज़ाहिर आहे कुझु वक़्त ताईं थी थो सघे अव्हांखे लॻे त ॾाढा मतिलबु हर ॻाल्हि में टोकनि था, ॾाढो असांखे तंग था कनि, पर तव्हां ॾिसो जॾहिं उहे न हूंदा त पोइ तव्हां उन्हनि खे मिस कंदव ऐं पोइ बसि पछताए सघो था त काश जॾहिं उहे हुया असां उन्हनि खे इज़त ॾियूं हा। ऐं इन हवाले सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो आहे त जेको नंढनि सां जेको आहे रहम न करे नंढनि ते ऐं वॾनि जी इज़त न करे उहो असां मां न आहे। त इहो त असांजे दीन में चयो वियो आहे। ऐं एॾो को ॾींहुं जुमे जो ॾींहुं बि आहे, ज़ाहिर आहे जुमे जे ॾींहं जी फज़ीलत आम ॿियनि ॾींहंनि खां वधीक आहे। त असां अगरि इन पंहिंजे रसूल जे चयल कौल ते ई हलूं त पोइ बि असांखे जेको आहे इहो ई घुरिजे त असांजो इख़लाक़ जेको आहे उहो बहितरीन हुजणु। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। बुनियादी तौर ते जेको सीनियर सिटीज़न डे आहे इहो अमेरिका में सेलिब्रेट कयो वेंदो आहे। तक़रीबन 21 अगस्त ते जेको आहे हिन जी शुरूआति कई वई हुई। हिकिड़े अमरीकी सदर ऐलान कयो हुयो त असां जेको आहे हिन ॾींहं खे मल्हाईंदासीं। अच्छा, तव्हांखे यादि हूंदो जेके इंटरनेशनली ॿिया कंट्रीज़ आहिनि, अमेरिका वग़ैरह अहिड़ा कंट्रीज़, उते सीनियर सिटीज़न्स होम स्टेल हूंदा आहिनि, शेल्टर होम स्टेल आहिनि, उते इहे तरीक़ेकार न आहिनि त पंहिंजनि बुज़ुर्गनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारिजे। यानी कि उतां जा उसूल कुझु डिफरेंट आहिनि। उते माण्हू छा कंदा आहिनि, पंहिंजनि पेरेंट्स खां तंग थी, बुज़ुर्गनि खां तंग थी उन्हनि खे शेल्टर होम छॾे ईंदा आहिनि। त पोइ उते इहो फ़ैसिलो कयो वियो त असां उन्हनि जेके शेल्टर होम जे अंदरि जेके ओल्ड एज होम जे अंदरि सिटीज़न्स वेठा आहिनि उन्हनि जे तजुर्बे मां असां फ़ाइदो खणी करे पंहिंजी गवर्नमेंट जा कुझु कमु कंदासीं। त उन करे इहो इनिशिएट कयो वियो ऐं पोइ वरी उनखे ॾिसंदे ॾिसंदे वरी ॿियनि मुल्कनि में बि इहा रवायत फैलिजी वई ऐं हाणे खोड़ सारनि मुल्कनि में बेसिकली 21 अगस्त ते मल्हायो वेंदो आहे। लेकिन इंटरनेशनली सतह ते जेकॾहिं असां चऊं त यूनाइटेड नेशन 1 अक्टूबर ते ओवरऑल सभिनी कंट्रीज़ जेको आहे सेलिब्रेट करण जी तरकीब ॾींदो आहे। सूरत हाल इहा ई आहे त पाकिस्तान में बि हाणे वधंदड़ वक़्त सां गॾु मिली जुली सूरत हाल नज़र अचे थी पई। ॾिसो, बुज़ुर्ग जेके आहिनि उहे कंहिं बि घर जी रौनक हूंदा आहिनि, रोशनी हूंदा आहिनि, यकीनन उन्हनि खां सवाइ घर अधूरो लॻंदो आहे। त तव्हांखे पंहिंजनि बुज़ुर्गनि जो ख़्यालु रखिणो आहे, न सिर्फ़ु पंहिंजनि बुज़ुर्गनि जो बल्कि ओड़े पाड़े में बि जेके तव्हांजा बुज़ुर्ग साथी रहनि था पिया, जेके तव्हांजे पेरेंट्स जा फ्रेंड्स रहिया आहिनि, दोस्त रहिया आहिनि, उन्हनि सां बि गॾु तव्हां एतिरी मोहबत वारे रिश्ते सां क़ाइमु रहो ताकी हू तव्हांजी तरबियत जे मथां प्राउड करे सघनि, फ़ख़्रु करे सघनि त यार हिन जे जेके माउ पीउ हिन जी जेका तरबियत कई आहे उहा वाक़ई में जेको आहे इलाही ख़राज तहसीन जोगी आहे। इलाही जेको आहे उहो तव्हांखे बि एप्रिशिएट कंदा, तव्हांजी तरबियत ऐं तव्हांजी फैमिली खे बि एप्रिशिएट कंदा त यार हिन जी जेका तरबियत आहे उहा वाक़ई में इम्पोर्टेंट आहे। त इन हवाले सां लाज़मी अॼोके ॾींहं में तव्हांखे ख़्यालु करिणो आहे, न सिर्फ़ु अॼोके ॾींहं में बल्कि ओवरऑल पंहिंजी ज़िंदगी में शामिल करिणो आहे। असल में छा आहे उहा ई ॻाल्हि आहे, मुबशिर जीअं चयो त तरबियत में अगरि शामिल आहे त उहो कंहिं ॾींहं जो इंतज़ारु माण्हू न कंदो, उनखे ऑटोमेटिकली जॾहिं उहो कंहिं बि वॾे बुज़ुर्ग खे कंहिं वॾी उमिरि जे माण्हूअ सां मिलंदो त उन माण्हूअ में निवड़त अची वेंदी, इज़त एतिराम अची वेंदो। अगरि उहे वेठा आहिनि कोई बुज़ुर्ग अचे थो त माण्हू उथी उनखे पंहिंजी सीट ऑफर कंदा आहिनि त तव्हां हिते अची वेहो। त इहे शयूं तरबियत में अची वेंदियूं आहिनि। नंढियूं नंढियूं शयूं तव्हांखे अगरि केरु ॿुधाए या मतिलबु हा जेसि ताईं अंटिल एंड अनलेस तव्हांजी पंहिंजी दिलि में इहा शइ पैदा थिए, अगरि तव्हां शुरूअ में नथा कयो ऐं जेसि ताईं तव्हां पाण रियलाइज़ कयो त इहो त ॾाढो ग़लति आहे ऐं पाण दिलि सां उहे अमल आज़मायो, इन पंहिंजे बिहेवियर खे थोरो चेंज कयो त इहो ईअं ई करे सघिजे थो। त ॾाढो ज़रूरी आहे त असां घर में कहिड़ो माहौल था ॾियूं पंहिंजे ॿारनि खे। ऐं ॿार ॾिसंदा आहिनि वॾनि खे ॾिसी, अक्सर इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त असां ॿारनि खे चऊं था त बाबा कूड़ न ॻाल्हायो, असां ॿारनि खे चऊं था बाबा मोबाइल घणी इस्तेमालु न कयो, असां ॿारनि खे चऊं था बाबा जल्दी सुम्ही पओ त सुबुह जो जल्दी उथी सघो, स्कूल्स हूंदा आहिनि या ॿियो सभु आहे। सो पर वरी जॾहिं पेरेंट्स जो लाइफ स्टाइल असां ॾिसूं था त उहे पेरेंट्स पाण उन्हनि शयुनि खे फॉलो न कंदा आहिनि। पेरेंट्स कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, जेको ॿारु तव्हांजो ॾिसे थो पियो। पेरेंट्स घर में वेही मोबाइल बि हरू भरू घणी इस्तेमालु कंदा आहिनि, जेके ॿार तव्हांखे ॾिसनि था, विटनेस कनि था। उन खां अलावा पेरेंट्स सॼी सॼी राति जाॻिया पिया आहिनि, पार्टीज़ कनि था, लेट नाइट गैदरिंग्स में वञनि था, त इहो ॿार ॾिसनि था। जॾहिं तव्हां इहो कल्चर पंहिंजे घर में ॾींदव त ॿार वरी कीअं अलॻि थींदो,
उहो बि ज़ाहिर तव्हां जहिड़ो थींदो। दहशत आहे हुनखे ॾींहं में 10 दफ़ा चओ त मोबाइल न ॾिसो, जल्दी सुम्हो, या वरी कूड़ न ॻाल्हायो या को ग़लति कमु न कयो, पर जॾहिं तव्हां पाण कयो था त पोइ हुन चवण जो को असर न हूंदो आहे। इन करे चओ न, तव्हां करे ॾेखारियो। इन जे मथां असां मज़ीद बि अञा डिटेल्स ॻाल्हाईंदासीं वधंदड़ वक़्त सां गॾु, सेगमेंट सां गॾु। बाख जी हिन खां पहिरियां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त बचपन में असां गेमूं वग़ैरह खेॾंदा हुआ, हाणे ख़तमु थी वियूं। तव्हां नाज़रीन खे ॿुधायो तव्हां कहिड़ी कहिड़ी गेम बचपन में खेॾी? मूंखे यादि आहे असां नंढपिण में हूंदासीं त छा हूंदो आहे जेको ईअं क्लिक करे वरी गुल्ली डंडा, उर्दूअ में गुल्ली डंडा ई चइबो आहे, पर मूंखे हुनजो सिंधीअ में छा चइबो आहे हुनखे? त अहिड़ो कुझु हूंदो आहे। बहरहाल मूंखे सिंधी लफ़्ज़ यादि न। डिटी डकर, इहा खेॾंदासीं। अच्छा, ॿी वरी हिकिड़ी गेम हूंदी वंझवटी, हुनखे असां चवंदासीं वंझवटी। मतिलबु ईअं हूंदो जीअं थोरो हो जीअं न हिकिड़ो ड्रॉइंग ठाहिबी आहे फर्श ते, रोड ते, ऐं पोइ हुन में वञी खेॾिबो आहे। टीम्स हूंदियूं आहिनि, जीअं खो खो टाइप गेम्स टाइप हूंदियूं, त हे ॾाढियूं असां खेॾंदा हुआसीं। ऐं मतिलबु मां त ॾाढी स्पोर्टी छोकिरी हूंदी हुअसि, असां तमामु घणी वाक़ियो थियो। जीअं हाणे मां ॾिठी ॾकर गेम जी ॻाल्हि कयां, अक्सर औकात इहो थींदो मूंसां इहो वाक़ियो थियो न, हो जेका नंढड़ी पहिरियां काठी हूंदी हुई, पोइ असां हुनखे शाट हणंदा हुआसीं। त हिकु ॾींहुं मां वेठो हुयुमि ईअं पंहिंजे ख़्यालनि में, दोस्त गेम खेॾनि पिया, मूंखे ख़बर न पई उहा जेका नंढड़ी काठ जंहिंजे मथां शाट लॻी सिधो मुंहिंजे मग़ज़ जे मथां लॻी, ऐं सॼो जेको आहे उहो ॾिठी जेका मुंहिंजे लॻी मथे ॾे, त उहो बाक़ाइदा जेको आहे ॻाढ़ो ॻाढ़ो सिलसिलो थी वियो। त तव्हां सां को अहिड़ो वाक़ियो थियो? असां हिकिड़ी हूंदी पिठू, हा पिठू, उनमें जेको असां ॾाढो मतिलबु हूंदो त उहो हणबो हो, जेसि ताईं हिकिड़ी टीम हुनखे करे त ॿी टीम वरी बॉल हुनखे, हुनमें मूंखे बॉल्स ॾाढा लॻंदा। मुंहिंजी फ्रेंड्स हूंदियूं जेके जंहिंसां खेॾंदा हुआसीं त उहे ॾाढो निशानो हणंदा, त सभिनि खां घणो मां सटिजंदी हुअसि। हा इहो ई आहे। अच्छा, इन में वरी असां बचपन में मुख़्तलिफ़ टारगेट कंदा हुआसीं, जेको असांखे छोकिरो या छोकिरी ज्यादा एक्टिव नज़र ईंदी हुई उनजे मथां प्लानिंग थींदी हुई त हिनखे ज्यादा माना बॉल फिटी करणा आहिनि या हिनखे उन पत्थरनि जे साम्हूं अचणु न ॾियणो आहे त हे जेको आहे उनखे करे सघे। त अहिड़ा खोड़ सारा नाज़रीन गेम्स हुया। तव्हां कहिड़ा गेम्स खेॾंदा आहियो? ज़रूर असांखे ॿुधाइजो, कमेंट्स में राय जो इज़हार कजो। अलॻि ई हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो। हाणे असां यादि कयूं था त मतिलबु उन्हनि गेम्स में केतिरो त पंहिंजाइप हूंदी हुई, इंतज़ारु हूंदो त जॾहिं सिज थोरो लहे, शाम जो टाइम थिए त मतिलबु असांजा फ्रेंड्स घर मां निकिरी अचनि, असां इहे गेम्स खेॾूं, ऐं उहे फिज़िकली तव्हांखे एक्टिव रखंदी हुयूं। अॼुकल्ह जा ॿार वेठा आहिनि सॼो ॾींहुं मोबाइल ते, गेम्स खेॾंदा त मोबाइल ते खेॾनि था। अगरि कैरम आहे, अगरि लूडो आहे, त हाणे उहे बि मोबाइल ते अची वियूं आहिनि। त ॻाल्हि आहे त इंसान खे फिज़िकली एक्टिव रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। इहे जेके गेम्स असां खेॾंदा हुआसीं, ज़ाहिर आहे बहिराड़ीअ में पंहिंजे ॻोठनि जूं यादियूं हुयूं। जॾहिं जून जुलाई जूं वेकेशन्स हूंदियूं त असां ॻोठ वेंदा हुआसीं, हुते ॻोठ जा पंहिंजे दोस्तनि सां मिलंदा हुआसीं, उन्हनि सां ई गेम्स खेॾंदा हुआसीं। वरी हर दफ़े जॾहिं हर साल असां वेंदा हुआसीं जून जुलाई में, त असांखे हिकिड़ी नई गेम मिलंदी हुई ऐं असांखे ॻोठ जा फ्रेंड्स असांखे ॿुधाईंदा। हाणे अॼुकल्ह वरी असां हीअ गेम खेॾणु शुरू कई आहे, वरी असां चवंदासीं अच्छा पोइ कीअं आहे, असांखे बि सेखारियो। त मतिलबु इहो जेको कनेक्शन आहे न, इहो ॾाढो हिकिड़ो तारीख़ी कनेक्शन आहे। गेम्स एतिरियूं आसान हूंदियूं हुयूं त ईअं न आहे त तव्हांखे सिखण जे लाइ 2 ॾींहं लॻनि, ऑन द स्पॉट विदिन 5 मिनट तव्हांखे हा हिन जा असूल कानून छा आहिनि तव्हांखे यादि हूंदी। हिकिड़ी असां गेम खेॾंदा हुआसीं बचपन में, बंटा वारी, ॻोल्हंदा सभई, जीअं जेको माण्हू ॻोल्हे थो पियो पोइ अचानक हुनखे बंटा करणो हूंदो हुयो, त पोइ वरी हो वेंदो ऐं वरी माण्हुनि ॻोल्हींदो। वरी हिकिड़ी गेम हूंदी बर्फ़ पाणी वारी, इहा असां ॾाढी खेॾी, बर्फ़ पाणी वारी। त माना जेकॾहिं उहे कंहिं छोकिरे तव्हांखे टच करे छॾियो त तव्हां बर्फ़ थी वियो, वरी पोइ को ॿियो माण्हू अची करे तव्हांखे पाणी कंदो, माना तव्हांखे दुबारा रिवर्स कंदो, रिज़्यूम कंदो, ऐं पोइ वरी इंटरेस्टिंग गेम्स हुयूं। ऐं हाणे त हिननि गेम्स जो वाकई में ख़ात्मो थींदो थो वञे। कुझु माण्हुनि खे त ख़बर ई न आहे, मुंहिंजे ख़्याल में हाणे जेका नई जनरेशन हुननि कॾहिं खेॾी न आहे त हुननि खे ख़बर बि कोन हूंदी त कहिड़ियूं गेम्स आहिनि, कीअं खेॾियूं वञनि। त यकीनन तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं गेम्स माज़ीअ में खेॾियूं आहिनि बचपन में, ऐं हींअर जेका असांजा यंगस्टर्स जेकॾहिं ॾिसी रहिया आहिनि तव्हांजे घर में ॿार, उन्हनि खे बि चओ असांखे ज़रूरु ॿुधाइनि त अॼुकल्ह जे ज़माने में कहिड़ियूं गेमूं हलनि थियूं पियूं। इहा जेका लेगेसी आहे इहा अञा ताईं कंटिन्यू आहे, छो जो असां त न आहे ॾिठी। मां पंहिंजे गली मोहल्ले में दुबारा इहा गेम खेॾंदे पंहिंजनि ॿारनि खे न आहे ॾिठो, त मूंखे ख़बर न आहे हाणे इहे गेम्स हलनि थियूं पियूं या न।
वरी हाणे छो जो नाज़रीन तव्हांखे ॿुधायोसीं गैजेट्स अची विया आहिनि हाणे वरी असांजे घर जा बि ॿार छा कंदा आहिनि कमरे में वेही करे मोबाइल ते पबजी थी वियो या अहिड़ा कुझु थी वियो उहो वरी पोइ हाणे त वरी गेम्स बाक़ाइदा ऑनलाइन थी वियूं आहिनि त खेॾंदा बि वरी ॻाल्हाईंदा बि त हिकु दफ़ो त मुंहिंजो भाइटियो खेॾे पियो उहो बाक़ाइदा त माना उहो कंपेनिंग बि करे तूं हिनखे हेॾा मारे मां चयो अलाए ख़ैर करे हे छाजे लाइ अलाए केॾी फील्डिंग सेट थो करे चए थो भाई हेॾा मारे पोइ जॾहिं मां हुन पासे त ख़बर पई त मोबाइल मां इहा पबजी वग़ैरह जी गेम खेॾे थो पियो त इहा सिचुएशन आहे नाज़रीन हिकिड़ी अञा इम्पोर्टेंट शइ आहे जेका असां कंदा हुआसीं हाणे बि कयूं था पिया हाणे बि कयूं था जेका पंहिंजनि रांदियुनि में बि जॾहिं माण्हू थकिजी पवंदो त हिकिड़ी ब्रेक वठबी त हाणे भला साई वठूं था उन खां पोइ वरी कंटिन्यू कयूं था इन करे सिर्फ़ु इहा हिकिड़ी रांदि आहे जेका न ताईं हलंदी अचे थी ब्रेक वठण वारी सो ब्रेक वठूं था नाज़रीन ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं मॉर्निंग विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति हिन मॉर्निंग शो में तव्हांखे ख़बर आहे त असां हर क़िस्म जो जेके ख़बरूं आहिनि उहा ताईं पहुचाईंदा आहियूं हिन दफ़े असां डिस्कस कंदासीं जेके सूमर जे ॾींहुं सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आयो त जेको आहे अडियाला जेल में वानी पीटीआई खे हॉस्पिटल शिफ्ट कयो वञे छो त हुनजी तबियत नासाज़ हुई हुनजे रूटीन हुनजे चेकअप जे लाइ हुननि खे शिफ्ट कयो वञे सो इन हवाले सां जेके बि सूरत हाल आहे हींअर वापसि हुननि जे डॉक्टर्स हुनजी जॾहिं जांच कई त उन खां पोइ उन्हनि खे हॉस्पिटल्स खां हाई सिक्योरिटीअ में वापसि अडियाला जेल वानी पीटीआई खे शिफ्ट कयो वियो ऐं हुते हुननि जे सेल में वापसि हुननि खे शिफ्ट कयो वियो आहे बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो जारी कंदे हुकूमत खे 2 ॾींहंनि जो बेसिकली टाइम ॾिनो हुयो त 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हां वानी पीटीआई खे शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल कंदा जिते हुनजो इलाजु करायो वेंदो ऐं काफ़ी ज़्यादा ख़बर पई जेके असां वटि ज़राए जे मुताबिक़ रिपोर्ट्स आयूं ख़बरूं आयूं त हुनजी तबियत काफ़ी नासाज़ हुई हो ज़्यादा एग्ज़ॉस्टेड थी विया हुया एंज़ाइटी वग़ैरह इन हवाले सां इहे प्रॉब्लम साम्हूं पिया अचनि जेके हुननि जे वकील जज जे साम्हूं रखिया जंहिंजे पेश नज़र पोइ जज इहो फ़ैसिलो ॾिनो त शिफ़ा इंटरनेशनल में हिन जो इलाजु करायो वञे जेको इलाजु करायो वेंदो उन जा सॼा एक्सपेंसिस वग़ैरह वानी पीटीआई पाण बर्दाश्त कंदो ऐं हाणे राति इहा डेवलपमेंट थी आहे नाज़रीन त राति जो तक़रीबन 1 बजे धारा राति जो अडियाला जेल मां गेट नंबर 1 तां वानी पीटीआई खे शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल माणियो वियो ऐं जंहिंखां पोइ हुते 6 मेडिकल डॉक्टरनि जी हिकिड़ी टीम जेका आहे उहा तैनात कई वई हुई जेका अलर्ट हुई मौजूदु हुई ऐं उन में वानी पीटीआई जा पंहिंजा जेके ज़ाती डॉक्टर्स आहिनि डॉक्टर फैसल ऐं डॉक्टर उज़मा जंहिंजो पीटीआई पारां मुतालबो बि कयो वियो हो जज साहब सां गॾु त इहे असांखे लाज़मी हुन मेडिकल टीम में खपनि छो जो हे पर्सनल डॉक्टर्स आहिनि वानी पीटीआई जा त उहे बि असांखे राति ॾिसण में आया आवाज़ टीवी बि तव्हांखे इहा न्यूज़ ब्रेक करे ॿुधाई ऐं राति जेके असांजा ब्यूरो चीफ आहिनि क़ुर्बान बलोच उन्हनि असांखे इहा अपडेट ॾिनी त उन्हनि जा पंहिंजा घर वारा बि उते मौजूदु हुया ऐं उहे उन्हनि जा पर्सनली डॉक्टर बि मौजूदु हुया जिते उन्हनि जी बाक़ाइदा चकास कई वई ऐं उन खां पोइ डॉक्टर्स हींअर ताईं जी रिपोर्ट इहा आहे त मुतमिन कुन सूरत हाल जे पेश नज़र उनखे वापसि शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल खां अडियाला जेल वापसि सेल में मुंतक़िल करे छॾियो आहे बिल्कुलु ईअं ई आहे छो त ज़ाहिर आहे काफ़ी अरसो सेल में रहण बावजूदि जी वजह सां उन्हनि जी तबियत जेका हुई ज़ाहिर आइसोलेटेड हुया ऐं वानी पीटीआई सां न कंहिं सां मिलण जी इजाज़त न कोई रूटीन चेकअप जे हवाले सां कोई डॉक्टर्स जो उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो इंटरेक्शन कोन हुयो त पोइ इन खां पोइ जेको सूमर जे ॾींहं ते सुप्रीम कोर्ट जो जेको इहो फ़ैसिलो हुयो ऐं उन खां विदिन 2 डेज़ उन्हनि खे हॉस्पिटल पहुचाइणो हुयो बहरहाल ही जेके अक्सर असां इन्हनि शयुनि जूं अहिड़ियूं ख़बरूं ॿुधंदा आहियूं त इन में जेको आहे
असां काफ़ी आवाज़ टीवीअ जो सभ खां अॻु में हूंदो आहे, वॾो हिकिड़ो रोल ऐं अहम किरदारु हूंदो आहे त अव्हां ताईं जेके बि थींदड़ न्यूज़ आहिनि उहे अव्हां ताईं सही नमूने पहुचायूं वञनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। हाणे हिन में सूरतहाल इहा आहे त जॾहिं सुप्रीम कोर्ट पारां इहो फ़ैसिलो जारी कयो वियो त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे, वफ़ाक़ी सरकार, उन जे पारां थोरी रेज़िस्टेंस असांखे नज़र में आई। उन इहो मौक़िफ़ अपनायो त ठीकु आहे, जेकॾहिं कंहिं कैदी जी तबियत ख़राबु आहे त पोइ उनखे असां सरकारी अस्पताल में ॾेखारे था सघूं, त हिकिड़े प्राइवेट हॉस्पिटल में मोकिलणु इहो किथां जो कानून आहे ऐं हुननि पोइ पंहिंजा रूल्स वग़ैरह असूल पेश कया, कानून पेश कया। इन सिलसिले में असांखे वफ़ाक़ी हुकूमत पारां सुप्रीम कोर्ट में इन फ़ैसिले जे मथां नज़रसानी करण जे लाइ हिकिड़ी अपील दाख़िल थींदी बि नज़र आई। कल्ह इहा अपील दाख़िल कराई वई, जंहिंखे सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार कुझु एतराज़ वारे करे उहा अपील वापसि करे छॾी, यानी कि रद्द करे छॾी त हे अपील जेको आहे ॿुधण जोड़ी ई न आहे। वरी वज़ीर आज़म जो जेको सलाहकार आहे राणा सनाउल्ला, उन्हनि जे मुताबिक़ इहो ॿुधायो वियो त अगेन सेकेंड पटिशन दुबारा फाइल कई वई आहे नज़रसानीअ जी। हाणे इन जे मथां थोरो असांखे मिलियल जुलियल त न, पर कॉन्फ्लिक्टेड इशूज़ नज़र अचे थो पियो। हिकिड़े पासे पीपल्स पार्टी आहे, उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त ठीकु आहे, जेकॾहिं जज इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे त इमरान ख़ान जो इलाजु निजी अस्पताल में थियणु घुरिजे, हुकूमत खे इहो न करणु घुरिजे त उहो जेको आहे पंहिंजी पटिशन फाइल कराए नज़रसानी जी अपील कराइनि था पिया। इन हवाले सां सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद बि स्टेटमेंट जारी कयो ऐं उन्हनि बि इहो चयो त वफ़ाक़ी सरकार पारां जेको आहे अपील जी नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल करणु इहा सम्झ खां ॿाहिरि आहे। जेकॾहिं उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल करण जो चयो वियो आहे ऐं उन्हनि जे इलाज जे लाइ इक़दामात कया था वञनि त इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पहिरियां इहा ॻाल्हि हुकूमत खे पाण आइडियलाइज़ करणु घुरिजे आहे त उहा पाण ई जेको आहे बानी PTI खे उन्हनि कन्वर्ट कंदा ऐं इलाज वग़ैरह कराईंदा। इन जे मथां बिलावल भुट्टो ज़रदारी बि स्टेटमेंट ॾिनी त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कयूं था पिया, इहो इलाही बहितरीनु फ़ैसिलो आहे। त हाणे असांखे नज़र अचे थो पियो त जेके हुकूमत जे अंदरि छो जो मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी ॿिन्ही जी इत्तेहादी हुकूमत आहे, कोलिशन आहे, त पीपल्स पार्टी हिकिड़ो डिफरेंट मौक़िफ़ यूटिलाइज़ करे वेठी आहे ऐं नून लीग जेका आहे उहा डिफरेंट मौक़िफ़ जे मथां हले थी पई। ऐं हींअर जी सिचुएशन इहा आहे त अगेन जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां नज़रसानी जी दरख़्वास्त दुबारा दाख़िल कई वई आहे। उन्हनि खे इहा उमेदु आहे त शायदि असांजी इन अपील जे मथां वरी ॿुधणी थींदी ऐं वधीक को जज साहिबु इन फ़ैसिले जे मथां नज़रसानी कंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेको आहे ख़ासि के जेके डॉक्टर्स बानी PTI जो जेको इलाज वग़ैरह कयो, छा मुबशिर तव्हां छा ॿुधाईंदो नाज़रीन खे हुन हवाले सां? छा का ख़ासि रिपोर्ट वग़ैरह आई आहे त एग्ज़ैक्टली हुननि जी जेके छा टेस्ट वग़ैरह कयूं वयूं ऐं हुनजे चकास जे दौरान कहिड़े क़िस्म जी का इंकशाफ़ थियो आहे? छा उन्हनि खे वाक़ई इहा ज़रूरत हुई त उन्हनि खे फौरी तौर ते एमरजेंसी बेसिस ते विदिन 2 days हिकिड़े निजी हॉस्पिटल मुंतक़िल कयो वञे? हा, हींअर ताईं जी असां वटि नाज़रीन रिपोर्ट इहा आहे त अञा ताईं उन्हनि जी का मेडिकल रिपोर्ट मीडिया ते मंज़र आम ते न आई आहे। हे सॼो राति प्रोसेस तक़रीबन 1 खां 2-2:30 बजे ताईं थियो आहे। राति जो 1 बजे सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया शिफा इंटरनेशनल रोड ते ऐं सॼे मामलातनि ते, ऐं उते IG इस्लामाबाद पाण मौजूदु हुया, जन सिक्योरिटी जा इंतज़ामात संभालिया पए ऐं पुलिस जी हिकिड़ी भारी नफ़री मौजूदु हुई। ऐं पहिरियां त हुन इलाइक़े खे कंप्लीटली तौर ते ख़ाली करायो वियो। जेके बि विज़िटर्स हुया उन्हनि खे जेको आहे कि ॿी साइड मोकिलियो वियो। मीडिया जूं टीमूं मौजूदु हुयूं, मीडिया जूं गाॾियूं DSNGs मौजूदु हुयूं, उनखे बि उन्हनि मां रोडनि मां हटाए करे के ॿी साइड ते खणो पियो ताकी का बि अहिड़ी कवरेज वग़ैरह न थी सघे, का अहिड़ी फुटेजिस वग़ैरह जारी न थी सघे। ऐं उन खां पोइ जॾहिं सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया त पोइ आफ्टर ग्रीन सिग्नल अडियाला जेल जे गेट नंबर 1 तां जेको आहे बानी PTI खे रवानो कयो वियो। ऐं जॾहिं राति जो तक़रीबन 1:15 दारा असां वटि जेका ख़बर आई उहा इहा ई हुई त बानी PTI शिफा इंटरनेशनल अस्पताल पहुची चुका आहिनि। हाणे उन खां पोइ अंदरि जेके बि टेस्टूं वग़ैरह थियूं आहिनि, जेका बि उनजी जांच कई वई आहे, चकास कई वई आहे, उनजी मेडिकल रिपोर्ट अञा ताईं साम्हूं न आई। लाज़मी ॻाल्हि आहे जेका बि ब्लड टेस्ट वग़ैरह बि थींदी आहे, जेकॾहिं असां नॉर्मल बि ॻाल्हि कयूं त तक़रीबन उन में कुझु कलाक टाइम लॻी वेंदो आहे। असां पंहिंजी बि जॾहिं टेस्टूं वग़ैरह कराइण वेंदा आहियूं त उन सिलसिले में हूंदो आहे त एक्सपेक्टेड आहे त अॼु इन जी मज़ीद जेका आहे उहा रिपोर्ट असांजे साम्हूं अची वेंदी त हुन जी तबियत कहिड़ी आहे, छा हिननि जी कंडीशन आहे बानी PTI जी, ऐं वधीक इहे रूटीन चेकअप जारी रहंदा
या हुननि खे दाख़िल करण जी ज़रूरत आहे। हाणे इहा रिपोर्ट बेसिकली जमा कराए बि सुप्रीम कोर्ट में, छो जो सुप्रीम कोर्ट जे पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे, उन जूरी खे उन बेंच खे इहा जेको आहे रिपोर्ट जमा कराई वेंदी, त इन खां पोइ वरी वधीक फ़ैसिलो कयो वेंदो त हाणे हुनजी कंडीशन कहिड़ी आहे, उन्हनि खे हॉस्पिटल दाख़िल कजे या न कजे। वधीक ॾिसूं था हाणे छा अपडेट्स नाज़रीन अवां जे साम्हूं अचनि थियूं। बिल्कुलु, ऐं इन सां गॾोगॾु मुबशिर जॾहिं बानी PTI खे हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो त एग्ज़ैक्टली उन्हनि जी फैमिलीज़ मां कहिड़ा कहिड़ा माण्हू उन वक़्तु मौजूदु हुया डॉक्टर्स जे ग्रुप खां अलावा, छा इन हवाले सां का अपडेट आहे? राति बिल्कुलु असांजा ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां गॾु मौजूदु हुया, उहे बि असांखे इंफॉर्मेशन ॾेई रहिया हुया त उनजी फैमिलीअ जा जेका अहम आहिनि बानी PTI जूं जेके सिस्टर्स वग़ैरह आहिनि उहे हुते मौजूदु हुयूं, ऐं उहे पाण बि उन्हनि खे इतलाह ॾिनो वियो ऐं बाक़ाइदा जेको आहे उन्हनि पाण बि चेकअप वग़ैरह जे दौरान पंहिंजो बि इनपुट वग़ैरह जेको आहे उहो शामिलु कयो। उन खां अलावा खोड़ सारा वरी असां ॾिसूं पिया त PTI जा कारकुनान बि जेके उहे शिफ़ा इंटरनेशनल इस्पताल जी तरफ़ अचणु पिया चाहिनि, लेकिन सिक्योरिटी जा इंतज़ाम इलाही सख़्तु हुया त इन करे उन्हनि खे पासो करायो वियो। ऐं इहा सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो कयल आहे त हॉस्पिटल जे ॿाहिरां असांखे का बि रश नज़र न अचे, ताकी इलाज जे अंदरि जेको आहे का बि रंडक न अचे ऐं इलाज प्रॉपरली तरीक़े सां थी सघे। त इन तरीक़े सां जेका PTI जी क़यादत आहे उन्हनि बि पंहिंजे कारकुनान खे हिदायत जारी कयूं आहिनि त जेके बि कारकुन आहिनि, जेके बि बानी PTI सां मोहबत कनि था, चाह रखनि था, उन्हनि सां गुज़ारिश इहा आई आहे त उहे घर वेही करे दुआऊं कनि ऐं हॉस्पिटल अचण जी ज़रूरत न आहे उन्हनि खे। लेकिन राति जो असांखे कुझु अहिड़ा क्लिप्स वग़ैरह नज़र आया, खोड़ सारा उन्हनि जा जेके मोहबत करण वारा हुया उहे हुते मौजूदु हुया। बिल्कुलु ईअं ई आहे, छो त PTI जा जेके बि कारकुन आहिनि उन्हनि जे लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी ख़बर आहे। बहरहाल अञा वधीक अहिड़ियुनि खबरुनि सां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक तव्हां वठो, तव्हां हेडलाइंस ॿुधो, उन खां पोइ वरी असां हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में। वेलकम बैक नाज़रीन, भली कार चऊं था अव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम जारी सारी आहे। इन न्यूज़ ब्रेक खां पहिरियां असां अव्हांखे अपडेट ॾेई रहिया हुआसीं इस्लामाबाद जी, लेकिन हाणे असां सोचियोसीं त घणा ॻाल्हियूं तव्हां सां पाण रूबरू कयूंसीं त छो न हिकिड़ो अहम तज़किया निगार सीनियर सहाफ़ी खे शामिल कजे, उन खां बि हाल वाल वठूं त छा सूरत हाल हली रही आहे, छा अपडेट आहे। बिल्कुलु, छो त अहम ख़बर आहे ऐं ज़ाहिर आहे बानी PTI खे हॉस्पिटल खां वापसि जेल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे सीनियर जर्नलिस्ट आहिनि, तज़किया निगार आहिनि, तारिक चौधरी साहब। उनखे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम चौधरी साहब। जी वालेकुम, वेलकम करते हैं आपको सर, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग अस। जी बताइए कि क्या सूरत हाल है और बानी PTI को वापस जो है जेल में मुंतकिल किया गया है, इस हवाले से कोई नई अपडेट, कोई नई खबर आया उनके डॉक्टर्स की तरफ से, कुछ रिपोर्ट्स, कुछ नई क्या इन्फॉर्मेशन आई है? देखिए, तो बिल्कुल दुरुस्त कहा आपने कि आज सुबह कोई 5:55 पे यानी तकरीबन 6 बजे उनको कई घंटे मुआयने के बाद उनको अडयाला मुंतकिल किया गया है जी। लेकिन उसमें खबर ये है कि जब उनका जो मुआयना हो रहा था तो उसमें अदालती अहकामात के मुताबिक उसमें अल-शफा अस्पताल है उसके डॉक्टर भी शामिल थे, लेकिन ये मुआयना जो है उनको वो पिंड अस्पताल में हुआ है, चूँकि एक तो सरकारी अस्पताल है और सरकारी अस्पताल ही कानून के मुताबिक किसी सजा याफ्ता कैदी को मुंतकिल किया जा सकता है, उसका मुआयना हो सकता है। तो अदालती अहकामात की तो तामील हो गई, लेकिन प्रॉब्लम ये था कि अदालत ने साथ ये भी कहा था कि हॉस्पिटल के बाहर किसी किस्म का सियासी हजूम ना हो, किसी किस्म का कोई सियासी एक्टिविटी ना हो, और ताकि सिक्योरिटी के खदशात पैदा ना हो। लेकिन एज यूजुअल PTI के कारकुन जो थे वहाँ बड़ी तादाद में आए, फिर मीडिया बैंच भी थी, तो सिक्योरिटी के खदशात भी थे, साथ एक जैसे तिब्बी राजदारी कहा जाता है उसकी ब्रीच भी होने के खदशात थे, जो सरकारी राय से तस्दीक हुई है। तो फिर उनको पिंस मुंतकिल किया गया, वहाँ बड़ी तफसील से मुआयना किया गया, जिसमें मारे अमराज चशम भी मौजूद थे। फिर दीगर जो उनको खदशात या जो कंप्लेंट्स थी हेल्थ के हवाले से
وہ سارے ماہرین موجود تھے. ان کی سسٹر جو ہیں عظمیٰ خان صاحبہ وہ بھی موجود تھی. ان کی موجودگی میں یہ معائنہ ہوا ہے, اور معائنہ کرنے کے بعد اب ظاہر جو رپورٹیں ہیں, جو نتائج ہیں وہ تو کچھ دیر بعد ہی موصول ہوں گے, لیکن جو انیشلی جو آبزرویشن ہے ڈاکٹروں کی رائے کے مطابق وہ یہ ہے کہ ایک تو بانی چیئرمین نے بڑا کوآپریٹ کیا, انہوں نے اپنے میڈیکل بورڈ تھا اس کے ساتھ, اور ساتھ ساتھ وہ بقول ذرائع کہ وہ ہی سیمس ٹو بی فزیکلی ویری گڈ فٹ لگ رہے تھے, اور موڈ بھی ان کا خوشگوار تھا, اور وہ سارے پروسیس کے بعد جو ہے ان کو وہاں شفٹ کر دیا گیا ان کے اسپتال میں, ان کے جیل میں. اور اب جب رپورٹیں سامنے آئیں گی پوری سارے پروسیس گزرنے کے بعد, تو پھر یقینی طور پر میڈیکل بورڈ جو ہے وہ جو سجیسٹ کرے گا حکومت اس پہ عمل درآمد کرے گی جس طرح کی عدالت نے حکم جاری کیا ہے. چودھری صاحب تھوڑا سا یہ کلیئر کیجیے گا ہمارے ناظرین کو بھی کہ آپ فرما رہے ہیں کہ یہ پیمز اسپتال میں جائزہ لیا گیا ہے, جبکہ سپریم کورٹ نے جو فیصلہ جاری کیا تھا اس میں تو واضح طور پہ شفا انٹرنیشنل کی ہدایات جاری کی گئی ہیں, تو یہ عدالتی فیصلے کی ہم اس کو کہہ سکتے ہیں خلاف ورزی؟ نہیں, اس طرح سے نہیں ہے. یہ عدالتی فیصلے سے انحراف تو نہیں کیا گیا, اس لیے کہ ایک تو حکومت نے کل جو ہے وہ ایک ریویو پٹیشن بھی دائر کرنی تھی, لیکن ریویو پٹیشن پہ کچھ اعتراضات آئے رجسٹرار کے, لیکن ساتھ چونکہ عدالت کا حکم تھا کہ ان کو 24-48 گھنٹے کے اندر 2 روز کے اندر ان کو کا معائنہ کیا جائے, تو حکومت نے چونکہ قانون یہ ہے کہ جو بھی سزا یافتہ قیدی ہو اس کو آپ ایک دفعہ کسی سرکاری اسپتال میں ہی لے جا سکتے ہیں, کسی غیر سرکاری اسپتال جب تک طبی بورڈ تجویز نہ کرنے لے جا سکتے. تو ایک تو وہ اس کی, دوسرا اس میں شفا کے جو اسپتال کے ڈاکٹر ہیں ان کو بھی اس میں شامل کر لیا گیا تھا تاکہ ان کی رائے بھی لے جائے اور ایک انڈیپینڈنٹ رائے سامنے آ جائے. جی بالکل ٹھیک ہے. تو اس پر تحریک انصاف کا کیا موقف سامنے آیا ہے؟ وہ اس کے اگینسٹ کچھ پلان کر رہے ہیں, یا جیسے لاسٹ اپیل جو وفاقی حکومت کی طرف سے جاری کی گئی اس کو واپس کر دیا گیا, تو اب دوبارہ وہ اپیل فائل ہو گئی ہے, اس کے لیے کیا طریقہ کار ہے؟ ابھی تک تو اپیل دوبارہ فائل نہیں ہوئی, کیونکہ وہ اپیل کی تھی جو اسلام آباد کے چیف کمشنر ہیں ان کی طرف سے گئی تھی, لیکن اس میں رجسٹرار کے کچھ اعتراضات تھے. وہ قانونی چیزیں ہوتی ہیں, اس کو اپنے نوک پر سنوارنی ہوتی ہے, تو حکومت نے وہ واپس لے لی, اور اس کے بعد اس بات کا امکان ہے کہ اس کو دوبارہ اپیل بھی کی جا سکتی ہے. یہ بھی ہو سکتا ہے کہ اپیل نہ کی جائے, یہ حکومت کا اپنا فیصلہ ہے. پی ٹی آئی کی طرف سے ابھی تک کوئی سرکاری طور پر موقف سامنے نہیں آیا, چونکہ کل ہم نے دیکھا رات کو پی ٹی آئی کے بڑے ایکٹیوسٹ جو تھے وہ اس عدالتی فیصلے سے انحراف کرتے ہوئے وہاں انہوں نے اکٹھے بھی ہونے کی کوشش کی. کچھ لوگ آئے, پھر راستے میں جو سیکورٹی کے روٹس تھے ان کی ویڈیوز بھی چلتی رہیں, کچھ ایسی ویڈیوز بھی چلتی رہیں جو کہ پرانی جب نیوزی لینڈ کی ٹیم پاکستان میں آئی تھی تو اس کے ساتھ جو سیکورٹی اسٹاف تھا اس کو یہ ظاہر کیا گیا کہ یہ عمران خان صاحب کے ساتھ جو ہے وہ ان کی سیکورٹی ہے. تو وہ ایک بریچ ہوا راستوں کا, چونکہ اتنی اہم شخصیت ہیں وہ, اور ان کی سیکورٹی پہ کسی بھی قسم کا کمپرومائز نہیں کیا جا سکتا تھا. لیکن ایز یوزول وہ ساری ویڈیوز اور سارے ان کے روٹس اور ان کے چیزوں کو ایکسپوز کیا گیا, جس وجہ سے یہ خدشات تھے کہ الشفا میں کوئی ایسا پرابلم خدا نخواستہ پیدا ہو سکتا ہے. لہٰذا ان کو پھر جو ہے پیمز لے جایا گیا, اور پیمز لے جا کر معائنہ کیا گیا تصویر کے ساتھ, اور معائنے میں جس طرح عدالت کا آرڈر تھا کہ ان کی فیملی کا کوئی فرد ساتھ ہونا چاہیے, تو ان کی سسٹر جو ہیں عظمیٰ خان صاحبہ وہ بھی اس میں موجود تھے, وہ خود بھی ڈاکٹر ہیں ویسے. ٹھیک ہے طارق صاحب, یہ بتائیے کہ ایسی کیا ایمرجنسی آ گئی تھی کہ سپریم کورٹ نے جو فیصلہ کیا کہ ود ان 2 days ان کو ہاسپٹل منتقل کیا جائے, کیا ان کی طبیعت کوئی ضرورت سے زیادہ جو ہے ناساز ہو گئی تھی جس کی وجہ سے ہاسپٹل جانا ضروری ہو گیا تھا؟ دیکھیں یہ تو سپریم کورٹ اس پہ وضاحت کر سکتی ہے, لیکن جو میڈیکل رپورٹ گردش کر رہی تھی جو پیش بھی کی گئی سپریم کورٹ میں, اور جس کی بنیاد پر پھر سپریم کورٹ نے کہا کہ ان کو 2 روز کے اندر اندر شفٹ کیا جائے اور شفٹ کر کے ان کا معائنہ کیا جائے, وہ اس میں اگر ہم دیکھیں تو اس میں ان کو بلڈ پریشر کی شکایت بھی تھی, اور کچھ انگزائٹی وغیرہ کا بھی ان کو شکایت تھی. باقی جو ان کی آنکھوں کا پرابلم ہے تو گزشتہ کئی ماہ سے جاری ہے, اور اس میں 5-6 دفعہ مختلف موقعوں پر اسپتال بلایا گیا اور ان کا معائنہ کیا گیا. اب یہ وہ ان کی آنکھیں مکمل طور پر ٹھیک ہوئی ہیں یا نہیں ہوئی وہ ڈاکٹر بتا سکتے ہیں, لیکن جو رپورٹیں آتی ہیں میڈیا کے لیے اس کے مطابق یہ کہا جا رہا ہے کہ ان کی آنکھوں کی پوزیشن بھی کافی بہتر ہوئی ہے پہلے سے. لیکن میں اس کے حتمی طور پر نہیں کہہ سکتا, یہ بات ڈاکٹر سجیسٹ کر سکتا ہے
उनकी इम्प्रूवमेंट 10% है, 20% है, 50% है, कितनी है? ٹھیک ہے چودھری صاحب، میں آپ کا انتہائی اہم تجزیہ اس پہ لینا چاہوں گا کیونکہ آپ کے ذرائع بھی بڑے مضبوط ہیں اور بڑا بہترین تجزیہ ہوتا ہے. یہ جو بات بحث چل رہی ہے کہ جی کوئی ڈیل وغیرہ کے معاملات ہو گئے ہیں، تو آپ کیا سمجھتے ہیں، آپ کے ذرائع کیا کہتے ہیں؟ کیا واقعی میں یہ طبیعت کا اتنا زیادہ سیریس معاملہ ہو گیا ہے یا کہیں نہ کہیں کچھ اور جو ہے نا وہ کڑھائی پکائی جا رہی ہے؟ دیکھیں، جو ان کی جو ڈیل والی باتیں ہیں اس کے بارے میں اگر آپ جو ماشاءاللہ جرنلسٹ ہیں اور صبح تک شوز میں امپورٹنٹ کر رہے ہیں، تو اگر آپ پی ٹی آئی کے لوگوں کی جو بیان ہے یا ان کی جو اینگلنگ ہے اس کو اگر فالو کریں تو رائٹر کی ایک سٹوری کل رات سے چل رہی ہے بڑی امپورٹنٹ، آپ نے دیکھی ہوگی. اس سٹوری میں عمران خان صاحب کے بہت معتمد تھے، وہ کرتے تھے، اب بھی ہیں ظاہر ہے، عبدالقادر قادری صاحب. انہوں نے خود کچھ اشارے دیے ہیں. انہوں نے کہا ہے کہ اگر جو ہے ان کو فری کر دیا جائے، رہا کر دیا جائے، تو پھر وہ اسٹیبلشمنٹ کے بارے میں کوئی بات نہیں کریں گے. ساری چیزیں آپ نے پڑھی ہوں گی. ڈیل کے حوالے سے جو اشارے ہیں وہ خود پاکستان تحریک انصاف کی لیڈرشپ اور اس کے کارکن دے رہے ہیں، جبکہ جو حکومتی ذرائع ہیں ان کا کہنا ہے کہ ایسی کوئی چیز نہیں ہے، اس لیے کہ یہ ایک طبی معاملہ ہے، میڈیکل کا معاملہ ہے. اور جب بھی عمران خان صاحب کو یا کسی بھی قیدی کو جو ہائی پروفائل قیدی ہو، اس کی صحت کو کوئی خدشات لاحق ہوتے ہیں تو جو پروسیجرز ہیں ان پروسیجرز کے مطابق اس کا معائنہ کیا جاتا ہے. اب آپ نے دیکھا ہوگا کہ گزشتہ تقریباً 1 سال میں 6-7 دفعہ ان کو مختلف موقعوں پر پمز بھی لایا گیا. ان کو جو الشفا ٹرسٹ ہے دلی میں، آنکھوں کا اسپتال ہے، وہاں بھی لے جایا گیا تھا. تو جب بھی ان کو کوئی ایسی چیز ایسا ہوتا ہے یا ڈاکٹر اسپتال چلے جاتے ہیں، ان کا معائنہ کرتے ہیں. ویسے بھی ان کے ساتھ جو ہسپتال ہے، جو جیل ہے، وہاں ڈاکٹروں کی ایک ٹیم جو ہے، جو رپورٹ پیش کی جاتی ہے عدالتوں میں، بتایا جاتا ہے ان کی صحت کے حوالے سے ڈاکٹر جو ہیں ہمہ وقت جیل میں بھی موجود رہتے ہیں ڈیوٹی پر. تو ان کے علاج کے حوالے سے میں سمجھتا ہوں یہ ڈیولپمنٹ ہوئی ہے. باقی ڈیل کی باتیں جو ہے پی ٹی آئی خود کر رہی ہے اور حکومتی حلقے سے اس کو ماننے سے انکاری ہے. چودھری صاحب، آپ کیا سمجھتے ہیں حکومت کے لیے کوئی ٹف ٹائم کی سچویشن کریٹ ہو رہی ہے؟ کیونکہ کل بھی مولانا فضل الرحمان نے متحدہ اپوزیشن بنانے کا جو ہے اشارہ دیا ہے، اتفاق کیا ہے، اور اس طرف اتحادی حکومت کی طرف ہم دیکھیں تو پیپلز پارٹی اس بانی پی ٹی آئی کے علاج پہ الگ موقف لے کر چل رہی ہے، نون لیگ بالکل ڈفرینٹ سائڈ ہمیں نظر آ رہی ہے. آپ کیا دیکھتے ہیں کہ دوبارہ سے کچھ معاملات سیاسی گہما گہمی ہمیں نظر آنے والی ہے؟ جی، سیاسی گہما گہمی تو بالکل ہے، اور اس بات میں کوئی شک نہیں ہے کہ اپوزیشن کی جماعتیں ان کے آپس میں رابطے بڑی تیزی سے جو ہیں وہ بڑے ہیں اور بڑھ رہے ہیں. فضل الرحمان صاحب کی ملاقات، اشرف غنی صاحب کی ملاقات، پی ٹی آئی صاحب کی ملاقاتیں، اور اس کے علاوہ سب چیزیں جو ہیں جاری ہیں. جہاں تک پیپلز پارٹی اور مسلم لیگ نون کا تعلق ہے، ان کے درمیان کشیدگی آزاد کشمیر کے انتخابات کے دوران بڑے عروج پر تھی. لیکن کل ہم نے دیکھا ہے کہ پرائم منسٹر صاحب جب آئے تھے اسمبلی میں، ایک اہم بل پاس ہونا تھا، اور اس بل کے بعد وہ بلاول صاحب سے ملاقات کی انہوں نے حال کے اندر ہی، اور کچھ ہمیں سرگوشیاں بھی کی. اور ہماری اطلاعات یہ ہیں کہ ان سرگوشیوں کے بعد اس بات کا امکان ہے کہ آج کل اگلے 2-4 روز میں مسلم لیگ نون کا کوئی اعلیٰ سطحی کمیٹی یا وفد جو ہے بلاول صاحب سے ملے گا، اور جو اتحادی حکومت کے درمیان کچھ جو کنٹینشیس ایشوز ہیں ان کو حل کیا جائے گا. اور اگر کہاں کسی کی شکایت ہے تو شکایت کو دور کر لیا جائے گا. میری اطلاعات یہی ہے. بالکل ٹھیک ہے. بہت شکریہ طارق چودھری صاحب، آپ نے بڑا قیمتی ٹائم دیا ہمیں، اور اپنے اہم جو ہے وہ تجزیے سے ہمارے ناظرین کو جو ہے وہ گائیڈ کیا. بہت شکریہ آپ کا. بالکل ناظرین، یہ ہویا طارق چودھری صاحب جے الائی سینئر صحافی موٹر نالو ہیں جرنلزم جو انہن جو یہ پروگرام میں اچھی کرے خوبصورت ویچار وڈیائی تاں تے انفارمیشن گال پہنچائی. ڈسو باقی سچویشن یہ ہے تو پمز اسپتال میں بیسیکلی انہیں جو چیک اپ کرایا ہوئے ہوا ہیر تائیں جو رپورٹ جیکا انٹرنلی ہوئی وہ شفا ہاسپٹل ہوئی، لیکن انہوں نے بدایو تو بیسیکلی بانی پی ٹی آئی کے پمز اسپتال وٹھی ویا ہیں. شفا ہاسپٹل جا جے ڈاکٹرز ہیں انہن کے اتے انہن جی ٹیم انہن کے اتے جوائن کयो आहे. پر ظاہرہ جو رول आहे त कंहिं बक़ैदी आहे कि जॾहिं हॉस्पिटल ॾेखारियो वञे तो हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल हुजणु लाज़मी आहे. इन करे उन खे रूल खे फॉलो कंदे ई इन जेको आहे सुभाणे PTI जो बि इलाज थियो वियो, ऐं इहे सॼो प्रोसीजर इन हवाले सां इन रूल्स खे ई फॉलो करे कयो वियो आहे. बिल्कुलु ईअं ई आहे. नाज़रीन, सियासी तौर ते गहमा गहमी थोरो उरूज ते नज़र अचण वारी आहे हिन ॾींहंनि में, त तव्हां बि थोरो तयारु थी वञो. इहे रेगुलर बेसिस ते तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी. वधीक हाणे ॾिसूं था हे सॼी सिचुएशन कीअं तरह वञे थी पई.
बाक़ी बि प्रोग्राम असां जारी सारी रखंदासीं. अञा बि सेगमेंट्स असांजा इंतज़ारु करे रहिया आहिनि. हिते असां ब्रेक शामिल कयूं था पिया. ब्रेक खां पोइ असां हाज़िर कयूं था. वेलकम बैक नाज़रीन. फलीकात चऊं था अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ जो प्रोग्राम जारी सारी आहे ऐं कुझु लाइव अपडेट्स बि तव्हां असांजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो. प्रोग्राम बि असांजो लाइव हली रहियो आहे. त जेके अपडेट्स असांजूं अचनि पियूं असां तव्हां सां शेयर कयूं था ताकी आवाज़ टीवी ॾिसंदड़नि खे का बि मालूमात जेको आहे उहा हर मालूमात टाइम ते पहुची सघे. असांजा नाज़रीन कंहिं बि मालूमात में पोइते न रहनि. हींअर असां जे सेगमेंट जो आगाज़ कयूं था पिया. असां सां गॾु कानूनी ॿाहिरि मौजूदु आहिनि जेके असांखे ॿुधाईंदा. असां अक्सर औकात इहो हूंदो आहे त बाज़ औकात माण्हुनि जे मथां का FIR थी वेंदी आहे. कुझु बेगुनाह बि FIR थी वेंदी आहे. बाज़ औकात वरी इहो आहे त बाद में सेटलमेंट वग़ैरह करे FIR वग़ैरह ख़तमु कराइबी आहे. हाणे हिन जो सॼो कानूनी तरीक़ेकार छा थी थो सघे के तरीक़े सां इहा FIR ख़तमु कराए वेंदी आहे या कंहिंजे मथां FIR थी वञे त अक्सर औकात ग़लतफ़हमी बि थी वेंदी आहे. काफ़ी FIR जॾहिं असां कंहिं बि माण्हूअ जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कंदा आहियूं त ग़लतफ़हमी बि थी वेंदी आहे. पोइ ख़बर पवंदी आहे त असांखे ग़लतफ़हमी थी हुई. त हाणे FIR दाख़िल त असां कराए छॾीसीं पर हुनखे ख़तमु कीअं कराइजे इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे जेको आम माण्हुनि खे न इन जी ॼाण आहे न नॉलेज आहे जेको तमामु अहम आहे. हिन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं. असांखे जॉइन कयो आहे एनालिस्ट बि आहिनि ऐं पाण एडवोकेट बि आहिनि. उन्हनि सां जेको असां डिस्कस कंदासीं छो त जेको बि इशू आहे असांजी कोशिशि हूंदी आहे मॉर्निंग विद आवाज़ में त असां कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हायूं था कंहिं बि इशू ते ॻाल्हायूं था त उहो कंसर्न पर्सन हुजे जेके हुन मामले जी ॼाण हुजे. तमामु घणो इहो ज़रूरी आहे त जेके हुन जा एक्सपर्ट्स आहिनि हुन फील्ड जा उन्हनि सां हिन टॉपिक ते ॻाल्हाइजे त उन्हनि जे ॻाल्हाइण खां असांजा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे कुझु ख़ासि इंफॉर्मेशन मिली सघे. हुनजी इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थिए. नाज़रीन सां गॾोगॾु असांखे बि ख़बर पइजी वेंदी आहे छो त काफ़ी अहिड़ा मामला हूंदा आहिनि जेके बीइंग अ सिटीज़न असांखे ख़बर न हूंदी आहे. अक्सर माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त FIR दाख़िल कराइण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि. उते जेको आहे सो कीअं कराइजे किथे कॉन्टेक्ट कजे कीअं वञिजे कहिड़े टाइम में वञिजे. त ईअं ई वरी इहा बि काफ़ी माण्हुनि खे ख़बर कोन्हे आहे त अगरि दाख़िल कराए चुकिया आहियूं FIR कंहिं तरीक़े सां ऐं पोइ इहो अहसासु थियो आहे त इहा ग़लतफ़हमी आहे या ग़लति आहे त हुनखे वरी बैक कीअं कराइजे. छो त इहो कैंसिल करणु तमामु घणो ज़रूरी आहे. छो त ऑन द रिकॉर्ड में अगरि तव्हांजी FIR शामिलु आहे ऐं तव्हांखे बेशक मामिलो क्लियर थी वियो आहे त ईअं न आहे ग़लतफ़हमी आहे उहा दूर थी वई आहे पर जेसि ताईं FIR रिकॉर्ड में आहे त कानूनी कार्रवाईअ जे मुताबिक़ उहो केस अञा हलंदड़ आहे या उन ते अञा बि तफ़्तीश कई वञी सघिजे थी. बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन. इन जा वधीक हाल अहवाल वठंदासीं. कानूनी माहिर असां वटि मौजूदु आहिनि. वकील साथी असांजा शमसुद्दीन चांडियो साहिबु असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि. जॉइन कयो आहे शमसुद्दीन चांडियो साहिबु. अव्हांखे भलीकार चऊं था सर. गुड मॉर्निंग. हेलो तव्हांजी बि गुड मॉर्निंग. ऐं जी साईं मां तव्हांजो ॿुधो हाल हा शम्स साहब सभिनी खां पहिरियों असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो FIR छाजो मुख़फ़िफ़ आहे या छा शइ हूंदी आहे त पोइ वरी असां अॻिते नाज़रीन जी इंफॉर्मेशन लाइ वधीक अव्हां सां ॻाल्हि कयूं. जी वॾी महिरबानी. सभ खां पहिरियां त FIR जो जेको वर्ड आहे उहो फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट हूंदी आहे. जंहिं बि रियासत में को बि हिकिड़ो क्रिमिनल ऑफेंस थिए थो क्रिमिनल ऑफेंस जो फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट हूंदी आहे. उनजो जेको पिलर शुरू थींदो आहे उहो हिकु थाणे खां शुरू थींदो आहे. मिसाल आहे कंहिं सां बि कहिड़ी बि जॻह ते उहो उन सां ऑफेंस थिए थो उन सां हिकिड़ो क्रिमिनल एक्टिविटी थिए थी या उन सां को अहिड़ो मामिलो थिए थो सभ खां पहिरियां उनजो हू घर वञण खां बि पहिरियां उनखे कानूनी तौर ते थाणे ते वञण जो राइट आहे. जेतिरो उनखे टाइम घटि टाइम में उहो रिपोर्ट कराईंदो त उनजो ओतिरो कानूनी तौर ते FIR मज़बूत थींदी आहे. उहो सभ खां पहिरियां 154 CRPC में उनखे FIR कराइण जी हू रिपोर्ट कराईंदो थाणे ते वेंदो. उनजा 2 तरीक़ेकार आहिनि. हिकु त या हू वर्बली बि उन्हनि खे चई सघे थो उहे FIR कढे सघनि था या हू रिटन में बि उनखे एप्लीकेशन ॾींदो त हीउ वाक़ियो थियो आहे हिन जा ही कंटेंट्स आहिनि. इन मुताबिक़ जेको वर्बेटम मुल्ज़िम जो हूंदो आहे जेको माण्हू जो हूंदो आहे सिटीज़न जो हूंदो आहे उन ई वर्बेटम में उहा FIR थींदी सभ खां पहिरियां.
उन खां बाद में उन कानून जी FIR खां बाद में ई जेको हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो कानून आहे, उहो मोशन में ईंदो ऐं जेको बि तरीक़ेकार हूंदो, इन्वेस्टिगेशन हूंदी, उहा उतां खां FIR खां बाद में उहो सॼो तरीक़ेकार शुरू थींदो। बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे। शम्स साहब, हाणे असांखे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो, जेकॾहिं के इंसान जे मथां का कूड़ी FIR थी वञे, बाज़ औक़ात असांजे सिंध में अहिड़ा ज़्यादा रेयर केसिस मौजूदु हूंदा आहिनि त सायो करे कंहिंखे फासाइण जे लाइ कूड़ी FIR कराए वेंदी आहे, त पोइ उहो जेको माण्हू बेगुनाह आहे उहो कंहिं तरीक़े सां पंहिंजी कानूनी कार्रवाई करे थो सघे या FIR ख़तमु कराए थो सघे? सर, सभ खां पहिरियां त रियासत जेका हलंदी आहे उहा घणे खां घणो एतमाद ते हलंदी आहे, यकीन ते हलंदी आहे। एतमाद हुजे रियासत जो सिटीज़न्स ते ऐं सिटीज़न जो वरी रियासत ते। पर बदकिस्मती सां असांजी रियासत ऐं असांजो जेको निज़ाम एतिरो त हिकिड़ो करप्ट थी चुको आहे, जंहिंमें FIR जेको जेन्युइन मसइलो आहे, असां त काफ़ी अहिड़ा मैटर्स ॾिठा आहिनि जेके मर्डर जे केसिस में उहे हाईवे बंदि करे, रोड बंदि करे वेठा हूंदा आहिनि त असांजी FIR कटियो। बल्कि इहो कानूनी तौर ते एतिरो आहे त तव्हां इंफॉर्मेशन ज़रूरी न आहे त उहो सिर्फ़ु मुलज़िम हुजे, ऐं आम सिटीज़न बि ॾिसे थो त किथे क्रिमिनल थियो आहे या का मर्डर थियो आहे त उहो वञी करे उहो इंफॉर्मेशन ॾींदो, पोइ उहा पुलिस जा इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि उहे इन्हनि शयुनि ते कमु करणु शुरू करे ॾींदा। पर असां वटि पहिरियां त FIR जो कंटेंट्स आहे, उन खां बाद में हाणे पहिरियां त इहो हूंदो त आम माण्हू वञी करे ॿिए ते कूड़ी FIR कटाईंदा, पर हाणे छा थो थिए, इंक्वायरी जे नाले सां टाइम वठनि था, टाइम गेन करे पुलिस वग़ैरह उनखे टाइम वठी करे FIR कटे थी, या त वरी हिकु त उन में टाइम वधीक थी लॻाए। चलो हिकिड़ी FIR थी वई, पर उहा ख़बर अगरि कूड़ी FIR आहे, रियासत बि कराईंदी आहे, अहिड़ा केतिरा ई केसिस आहिनि जेके पॉलिटिकली वर्कर्स ते कराए थी या आम माण्हुनि ते कराए थी। हिन खां अलावा आम माण्हू बि हिक ॿिए ते कूड़ियूं FIR कटाईंदा आहिनि, पर उन्हनि जी कानूनी तौर ते सभ खां पहिरियां जेका रिमांड आहे उहा 561 CRPC कानून जे मुताबिक़ हाई कोर्ट खे इनहेरिटेंस पावर्स आहिनि, त उहा उन में वञी करे 561 में कहिड़े बि स्टेज ते अगरि सम्झे थी त ही कूड़ी FIR आहे त उनखे ख़तमु करण जो बिल्कुलु उन वटि अख़्तियार आहे। ॿी जेका रिमांड असां वटि हूंदी आहे उहा 199 कॉन्स्टिट्यूशनल पटिशन फाइल कंदा आहियूं असां हाई कोर्ट में। उनमें बि हाई कोर्ट खे इनहेरिटेंस पावर आहिनि, त अगरि उहो सम्झे त हिन ते जेन्युइन FIR न आहे, कूड़ी आहे, काफ़ी जजमेंट्स मौजूदु आहिनि। हिन खां अलावा कानूनी तरीक़े सां उहा FIR ख़तमु करण जो उन्हनि वटि अख़्तियार आहे। पर जेको रियल पावर आहे उहो सिटी 3 में मैजिस्ट्रेट वटि आहे। अगरि हिकु FIR अचे थी फर्स्ट फ्लो में, उहो रिमांड सां अचे थो, कोर्ट में अगरि पेश कनि था, त अगरि को मैजिस्ट्रेट सम्झे थो त ही जेन्युइन FIR न आहे, ही कूड़ी FIR आहे, मुलज़िम बि पंहिंजे गवाही में या पंहिंजी ॻाल्हि करे थो त मां हिते मौजूदु ई न में एलिबाए खणी थो अचे या ॿियो को अहिड़ो एविडेंस खणी थो अचे, जंहिं त 63 में उहा FIR उन ॾींहं ते ई उहा मैजिस्ट्रेट ख़तमु करे छॾींदा आहिनि। ठीकु आहे, जेके बि ज़ाहिर तव्हां ॿुधायो था त पाण मैजिस्ट्रेट जेके आहिनि उहे पाण ख़तमु कंदा आहिनि या उहे पाण तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, पर छा हर FIR बि ख़तमु कराए सघिजे थी या उनमें बि के ख़ासि मख़सूस अहिड़ा केसिस आहिनि सिर्फ़ु जंहिंमें उन्हनि में ई ख़तमु कराइण जो चांस हूंदो आहे? न, 63 जो पावर आहे जेको उहो मैजिस्ट्रेट खे कानूनी तौर ते मिलियल आहे, ऐं जेका 199 थी वई या 561 CRPC थी वई, उहो हाई कोर्ट जो पावर आहे, उहो इनहेरिटेंस पावर आहे। कानूनी तौर ते जेको मैजिस्ट्रेट आहे उहो पंहिंजे हिसाब सां सम्झंदो त ही कूड़ी FIR आहे त उहो करे सघे थो। बाक़ी इन खां अलावा जेको वॾे में वॾो ख़ाल असांजी सोसाइटी में आहे ऐं जेको वॾे में वॾी रेस्पॉन्सिबिलिटी असांजी सोसाइटी में हिकु रियासत जे या कंहिं बि मतिलबु के माण्हू वटि अचे थी, त उहा आहे पुलिस वारो, इन्वेस्टिगेशन ऑफिसर। अगरि उहो बि सम्झे इन्वेस्टिगेशन प्रॉपर हुजे, उन ते इतमाद हुजे, उहो बि केरु बि माण्हू हुजे, हिते ईअं थींदो आहे त अगरि को पुलिस वारो कंहिं बि माण्हू खे फोन कंदो आहे त सभ खां पहिरियां त माण्हू परेशान थींदो आहे त हीअ अलाए छा थी वेंदो, हाणे पुलिस मूंखे फोन कई आहे। बल्कि असांजो पुलिस ते इतमाद ई न रहियो आहे। इन्वेस्टिगेशन एतिरी त डेफिसिट, एतिरी त ख़राब थी वई आहे जो फोन अचे थी त माना सम्झूं था त माना असांखे पक सां ॿधंदो। अगरि वेंदो थाणे ते त ज़ाहिर आहे इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे ॿियो को माण्हू न मिलंदो त उनजो नालो हुन में पुट करे उनखे जेल में वठी करे पंहिंजी हिकु खानापुरी जी जेका हूंदी आहे उहो बसि कंदो त बाबा मां 2 ॼणा गिरफ़्तार कया या हिकु ॼणो गिरफ़्तार कयो आहे, बसि हाणे इहा मुंहिंजी पूरी थी वई। पर उनजी नियत इहा ई हूंदी त बसि मुंहिंजी जान छुटे, वरी अॻिलो जो नेक्स्ट स्टेप जेको थींदो उहो मतिलबु के अवेल करणो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा शम्सुद्दीन साहब, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो हाई कोर्ट मां FIR क्वाश कराइण जो छा तरीक़ेकार हूंदो आहे, कीअं इहो सिलसिलो शुरू कयो वेंदो आहे? जी सर, मां पहिरियां बि इहा ई ॻाल्हि कई, जेके रिमेडीज़ वग़ैरह आहिनि उहे
हाई कोर्ट जे हवाले सां ई आहिनि। सभ खां पहिरियां त 199 जेका रिमेंडी आहे, असांजो रिसेंटली केस थियो बेरिया टाउन जो, तव्हां ॿुधो हूंदो, उनमें 32 FIR थियूं, बल्कि सुप्रीम कोर्ट जी हिकु मशहूर जजमेंट आहे सुगरा बीबी केस में, जंहिंमें क्लियर कट लिखियल आहे त कंहिं बि वाक़े जी हिक ई FIR थी सघे थी। पोइ हुन में इन्वेस्टिगेशन खे वठी करे जेतिरा मुल्ज़िम हूंदा, अगरि कंप्लेनेंट बि मुल्ज़िम हूंदो न, उनखे बि हुन में कन्विक्शन थी वेंदी, उनखे बि सज़ा अची वेंदी। ज़रूरी न आहे त हुन FIR कटाई आहे त उहो बची वेंदो, पर उहो सॼो डिपेंड कंदो आहे FIR ते, ऐं इन खां अलावा इंफॉर्मेशन ते, इन खां अलावा इन्वेस्टिगेशन ते। पर असां वटि ईअं बिल्कुलु बि हुनजो बतड़ आहे। जेके 32 FIR बेरिया टाउन में कटियूं वयूं हुयूं, उहे असां हाई कोर्ट वियासीं 199 में, जंहिंमें 31 FIR ख़तमु थियूं, हिकु FIR रही। उहो बि ट्रायल हलियो, उहो सभिनी ॾिठो त उहो कहिड़े नमूने सां हिननि इन्वेस्टिगेशन कई, जंहिंखां बाद में उहा बि ख़तमु थी वई। जेके बि हुन में माण्हू हुया, 200-250 माण्हू हुया, उन्हनि जी ख़ुआरी अलॻि। ऐं इन खां अलावा आर्टिकल 37 जेका आहे कॉन्स्टिट्यूशन जो, उन में क्लियर कट लिखियल आहे त कंहिं बि सिटीज़न खे तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ प्रोवाइड करिणो आहे। पर तव्हां पाण सोसाइटी जा माण्हू आहियो, तव्हां सम्झी सघो था त असां वटि तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ मिले थो, असां वटि त हुनजो उबतड़ ई थिए थो। ठीकु आहे चांडियो साहब, वॾी महिरबानी अव्हांजी, अव्हां असांखे जॉइन कयो, इन अहम मौज़ूअ ते मालूमात असांखे बि ॾिनी, असांजे नाज़रीन खे बि ॾिनी। थैंक यू सो मच। जी नाज़रीन, ॾाढो अहम इहो टॉपिक त FIR वापसि कीअं वठिजे, हुनजो तरीक़ेकार छा आहे, सो उन हवाले सां असांखे जॉइन कयो हो शम्स चांडियो, पाण एडवोकेट बि आहिनि, सो उन हवाले सां काफ़ी ॼाण ॾिनी। ॾिसो, अक्सर ईअं थींदो आहे त असां जेको आहे कंहिं ग़लतफ़हमीअ जे तहत या कंहिं बि अहिड़े मामले जे तहत FIR करायूं था त उनखे वापसि कराइण जो वरी हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे। सो इन करे इहा इंफॉर्मेशन तमामु अहम आहे, सभिनी खे ख़बर हुजे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इहो हुयो अॼु जो प्रोग्राम, जंहिंमें मुख़्तलिफ़ गुलदस्तो अव्हां जे साम्हूं असां पेश कयोसीं, जंहिंमें असां टेररिज़म जे मुतासिर माण्हुनि जे बारे में बि ॻाल्हायोसीं, उन्हनि खे ट्रिब्यूट बि पेश कयोसीं, उन सां अलावा सीनियर सिटीज़न डे जे हवाले सां करंट अपडेट्स बि तव्हांखे ॾिनीसीं। त वेठा त तव्हां सिंध में आहियो, कराची ऐं ॿियनि शहरनि में आहियो, हैदराबाद सखर, लेकिन इस्लामाबाद में छा थी रहियो आहे, इहा बि तव्हांखे असां अपडेट पहुचाईसीं। मॉर्निंग विद आवाज़ सां अगरि तव्हां जुड़िया रहंदव ऐं हर रोज़ असांजो प्रोग्राम ॾिसंदव त अव्हांखे समूरी ग्लोबली सभु दुनियाऊं ऐं ख़बरचार अव्हांखे घर वेठे चांहि जी प्यालीअ सां गॾु मिली वेंदी आहे। सो ईअं ई अॼोको ही ॾींहं सां गॾु अॼोको सॼो हिन दफ़े वारो हफ़्तो बि ख़तमु थी वियो आहे। हाणे असांजी मुलाक़ात थींदी बाक़ी मुबशिर सां अव्हांजी सूमर जे ॾींहुं, जुमे जो ॾींहुं आहे, जीअं मां शुरूआत में बि चयो त सभिनी ॾींहंनि में हिकिड़ो अफ़ज़ल तरीन ॾींहुं आहे। हिन ॾींहं जी जेको आहे सो हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे, इन करे उमेदु आहे तव्हांजो ॾींहुं बि सुठो गुज़रंदो। तेसि ताईं सूमर ताईं असांजो तव्हां इंतज़ारु कयो, सूमर ते वरी इंशाअल्लाह मॉर्निंग विद आवाज़ में भलिकार कंदासीं सभिनी खे। तेसि ताईं ख़ूबसूरत पंहिंजो वीकेंड इंजॉय कयो पंहिंजनि प्यारनि सां, ऐं असांखे बि दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।